नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार 25 जुलाई ते अमरीका के दौरे ते वॉशिंगटन वेंदो। इसहाक़ डार अमेरिकी पड़ी वज़ीर मार्को रूबियो सां मुलाक़ात कंदो। नायब वज़ीर आज़म जो जमलाहित इस्लामती काउंसिल में तकरारनि जे पुरअमन हल बाबति ठहराव इतफ़ाक़ी राय सां मंज़ूर थियण पाकिस्तान की कामयाबी आहे। हवा ऐं ज़मीन में भारत के जवाब ॾिनो। 6 जहाज़ किराया। भारत जी दावा हुई त ख़िते में उन जो असर आहे। भारत जो ग़रूर मिट्टी में मिली वियो। डिप्लोमेसी ऐं ॻाल्हियूं ई मसइले जो हल आहिनि। बाबू शर्मा लुड़ी पियल 15 ॼणनि जो पतो न पियो। सियाहुनि खे गिलगित बल्तिस्तान जो सफ़र न करण जी हिदायत। गिलगित बल्तिस्तान हुकूमत जे तर्जमान फैज़ुल्ला फराग जो चमड़ा है त बरसात ऐं बोर्ड सबबि गिलगित बल्तिस्तान में घणो नुक़सान थियो। शाइरा बाबू शर्मा बुड़ी पियल 10 खां 15 माण्हू अञा ताईं गुम आहिनि। बरसात ऐं बोर्ड सबबि 5 फौतगियूं थियूं। नारायण काकान हिन वक़्तु बिल्कुलु बंदि आहे। शाइरा बेशम नंढनि गाॾियुनि लाइ खुलियल आहे। मौसमियात खाते जो चमड़ा है त पंजाब गिलगित बल्तिस्तान ऐं केपी में वधीक शिद्दत जी बरसात जो इम्कान आहे। कराची में 24 कलाकनि दौरान मौसम जुड़ाली रहण जी अॻु थी। मौसमियात खाते जो चमड़ा है त कराची में तेज़ बसकारो ऐं फुड़ थींदी रहंदी। लाहौर में हल्की ऐं तेज़ बरसात जो सिलसिलो जारी। मौसम खुशगवार। ईंदड़ 24 कलाकनि दौरान वक़्फ़े सां बरसात जारी रहण जो इम्कान आहे। अमेरिकी पड़ी खाते की तर्जमान टैमी ब्रूस चमड़ा है त डोनाल्ड ट्रंप कश्मीर ते फ़ियाकड़ी की आस करे चुको। जुमे ते अहम पाकिस्तानी अफ़गान सां मुलाक़ात शेड्यूल आहे। मुलाक़ात में कश्मीर समेत समूरनि मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि थींदी। अमरीका ॼाणे थो त पाक भारत मामलनि खे अॻिते कीअं वधाइणो आहे। गज़ा में हमास जो ज़ोर ख़त्म कयो पियो आहे। हमास जा माण्हू इमदादी सामान जी फुर लुट में मुलविस आहिनि। इसराइल की गज़ा में वहशाणी बमबारी जारी। 24 कलाकनि में औरतनि ॿार समेत वधीक 81 फ़लस्तीनी शहीद। उत्तर ओलंदी गज़ा में पनाहगीरनि जे कैंप ते वॾो हमिलो कयो पियो। औरतनि ॿार समेत 15 फ़लस्तीनी शहीद थी पिया। इमदाद जो ओसिड़ो कंदड़ 31 फ़लस्तीनियुनि बि इसराइली फ़ौजी बमबारी में शहादत माणी। कतर जो चमड़ा है त इसराइल क़तारनि में बीठल ग़ज़ा जो इंतज़ार कंदड़ पुरअमन फैमिलीज़ खे निशानो बणाए रहिया आहिनि। फ़लस्तीनी रियासत तस्लीम करण त अमरीका नाराज़। यूनेस्को खां धार थियण जो ऐलान। अमेरिका गॾियल क़ौमनि जे इदारे खां धार थियण वारे फ़ैसिले बाबति यूनेस्को जे डायरेक्टर जनरल खे आगाह करे छॾियो। अमरीका जी दावा आहे त यूनेस्को समाजी ऐं सक़ाफ़ती सतह ते फ़र्क़ पैदा कंदड़ पॉलिसियुनि खे हथी ॾिए थो। हीउ इदारो अहिड़े नज़रियाती एजेंडा जी बि प्रचार करे थो जेका अमरीका फ़र्स्ट परॾेही पॉलिसी सां टकराव में आहे। कराची के इलाइक़े बल्दिया टाउन के रवासण औरत एक ही वक्त 5 ॿारनि के जन्म ॾिनो। ख़ानगी अस्पताल में दाख़िल 35 वरियनि जी औरत 3 नींगरनि ऐं 2 नींगरनि के जन्म ॾिनो। डॉक्टर मौसू पार वक़्त खां अॻु पैदा थिया आहिनि। ॿारनि जो वज़न घटि हुजण सबबि कंहिं साह खणण में तकलीफ़ थी रही आहे। 5 ॿार एमरजेंसी वार्ड जे इंतहाई निगहदाश्त वार्ड में दाख़िल आहिनि। ॿारनि जे वालिद जो चमड़ा आहे हू फैक्ट्री में कमु कंदो आहे। ख़ानगी अस्पताल जी फीस वधीक हुजण करे परेशान आहे। माली सहायता कई वञे। लकी गुलाम शाह बरसात जमीन के मामले तां छेड़े में सोट तां सोट कतल।
ॻोठ पीर बखर में खोसा बिरादरी जी बिंदरेन में समीचे मामले तां जुड़ो थी पियो। फारिग में नुजबान धणी बख्श खोसो मारिजी पियो। पाके बाद लाश इस्पताल मुंतकिल। पटीदन जे ॻोठ अमीर अली आराई में नुजबान गोलियूं हणी क़तल। हथियारबंदन फायरिंग करे सरी ज़मीन ते सुतल नुजबान जानी आराई खे क़तल करे फरार थी विया। मक़तूल जे भाउ अकबर आराई जो चमड़ाहे त ज़मीनी तकरार तां जवाबदार हबीब बिरोही 3 साल अॻु संदन ॿिनि भाइरनि खे क़तल कयो हो। अॼु 3 भाउ खे बि क़तल कयो वियो। पुलिस मौसूल पाकियो ज़मीनी तकरार सबबि पेश आयो आहे। मामले जी वधीक जांच जारी आहे। ठठे भरिसां प्रेस्टा नमूने गुम थियल शहरीअ जो केबी फीडर पामा लाश हथायो। मोहम्मद रहीम एमरजे चपल क़ौमी सुञाणप कार्ड ऐं मोटरसाइकिल जा कागज़ चौथो चंद भरिसां केबी फीडर पा जे भाभी आरडी मोरी वटां हथाया हुआ। गुलाबा टोबन संदसि लाश रद करे पार्सन हवाले करे छॾियो।